अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वढे जिन वढ्यास वरी वेजी से थिया, तुरत बधाऊं पटियूं रोज़ कयाऊं रास, हीणा तिनी पास घारत घायल न थी। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थिए दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मेड़े महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। प्रोग्राम सोच वीचार साण करे अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अव्हां लाइ इहा ई दुआ जिते हुजो सुखिया हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, कॾहिं बि तव्हांजो मुर्गो न मुरझाइजनि ऐं कॾहिं बि अव्हां जूं मोहबतूं मेरियूं न थियनि। ऐं हाणे सोच वीचार में उहा ख़ूबसूरत ऐं तारीख़ी लिखणी पेश कयूं था जेका असां ॾे चक शहर मां शरफ़ुद्दीन लिखी मोकिली, जंहिंजो उनवान आहे सिंध जो पाकिस्तान सां गॾिजणु। पाकिस्तान जे सिंध परगिणे में ॾिहाड़ी अहिड़ा त अनेक नमूननि जा वाक़िया थियनि पिया जो माण्हू ॼण त वाइड़ो थी थो वञे। सिंध परगिणे जा माण्हू हर पासे खां ॾुखनि ऐं ॾोलावनि जा तीर त सहनि था, पर का बि ढाल या बचाव जो को वसीलो नथा ॾिसनि। खेनि चौधारी मिरूं था ॾिसजनि, न कि पाण जहिड़ा जीव था भाइनि। छा पंहिंजा छा परावा, हे त माणपो ॾिहाड़े कुसिजे थो ऐं आदम जी लॼ ऐं मान मर्यादा धूड़ में मिलाई वञे थी। न कंहिंजी लॼ महफ़ूज़ आहे, न कंहिंजी लोई लिकियलु आहे। ॿारनि ऐं बचनि खे ॾींहं ॾिठे जो खंभे हर नमूने जो ॾाढ ऐं कीस कयो वञे थो त पकनि ऐं पोढ़नि जा चिचरियल ऐं सड़ियल लाश सुनसान पेचरनि मथां उछलाया वञनि था। हेॾे वॾे कलोर ॾांहुं न को ॾिसे थो, न को ॿुधे ऐं सुणे थो, बसि अंधनि ऐं ॿोड़नि आॾो कहिड़ा सूर रोइजनि। पर साईं, इहे सभु सिंध खे फुरण ऐं लुटण वारी रांदि जा पता थो। सिंध असल खां वठी हिकु सुखियो सताबो देश रहियो आहे, जंहिंजो कारण सिंधू दरिया ऐं उनजी मलाहिती ॿनी रहिया आहिनि। सिंधू शींहं दरिया आहे ऐं संस चर्चा बि ओतिरा ई पुराणा आहिनि। सिंधू जे पाणी सां खेड़ियल ॿनियूं भली उपत ॾींदड़ आहिनि ऐं सिंधू जे ॿिन्हिनि कंधियुनि सां हज़ारे विरहनि खां खेत पोखबा रहिया आहिनि। सच त हीअ ॾे आदि जगाद खां माण्हुनि खे जालींदे पिया आयो आहे ऐं उन्ही जे करे ॾे सुञापजे बि थो। अहिड़ी हाक सबबा हमेशह ॿाहिरियुनि क़ौमनि जी लोभ ऐं लालच खे मुंहुं ॾींदो रहियो आहे, कॾहिं वॾो त कॾहिं नंढो, पर ॼातल तारीख़ में सिंध हिक ॾेह जे पद ते ओस मिलंदो रहियो आहे। कॾहिं सिंध जा किनारा कंधार ऐं दहली ताईं हुआ त कॾहिं अॼोको सिंध परगिणो बि वॾो थो ॾिसिजे। गोरनि मीरनि खां सिंध फुरे वरिती ऐं अॻ में बम्बई जे हथ वस रखी, पोइ सिंध खे स्टेट जे पद ते रखियो। गोरनि जी निंढे खंड छॾण वक़्तु सिंध सरकार पाकिस्तान सरकार सां हिकु ठाह हेठि गॾिजण जो फ़ैसिलो कयो, जंहिंखे करारदाद पाकिस्तान चयो वञे थो। पाकिस्तान सरकार गॾिजण सां पहिरियों त सिंध जो पद रियासत मां घटाए परगिणे जे पद ते रखियो ऐं पोइ मुर्गे ई सिंध खे मिटाइण जो ठाह ठाहे वन यूनिट जे नाले सां हिकु कारो कानून जोड़ियो, जंहिंखे पाकिस्तान सां गॾियल परगिणे जे ई रहवासियुनि वॾियूं क़ुर्बानियूं ॾियण खां पोइ वापसि करायो। अञा ताईं ॿ ॾींहं छॾे टे ॾींहं सिंध खे टोड़ण ऐं मिटाइण जी अणपूरी ख़्वाहिश ॿुधण में ईंदी रहे थी, पर साभिया न माणे सघी आहे। धरती जी झूनी जमार में सिंध हिकु ॾेह वांगुरु ई रहंदो आयो आहे। हाणोके सिंध परगिणे में केतिराई कुड़ में कुटुंब रहंदा पिया आया आहिनि त केतिराई धर्म में दीन ओज वठी माठा थी चुका आहिनि। सिंधी तमामु आगाटी क़ौम आहे, जाका नस्ल या अक़ीदे जे मथां न पर सिंधू सभ्यता जे बुनियादनि जीअं देश ॿोली ऐं सभ्यता सां मिली जुड़ियल आहे, तंहिं करे सिंधी क़ौम हज़ारे विरहनि खां जाले रही आहे। सिंधी क़ौम जूं केतिरियूं ई निरालियूं ॻाल्हियूं जग में ॻाइजनि थियूं। अॼु बि सिंधू किनारनि सां मिलंदड़ उञाण दुनिया आॾो पधरे पट आहिनि। गोरनि निंढे खंड जे ॿियनि राज्यनि वांगुरु सिंध में बि आदम जी ॻणप कराई ऐं रहवासियुनि खे हर नमूने जो बचाव ॾियण जो जतन कयो। गोरनि खां पोइ
पाकिस्तान सरकार सिंध में अफ़गानिस्तान, भारत, बर्मा, बंगाल ऐं कश्मीर जे माण्हुनि खे घुराए सिंध परॻणे में विहारींदे पई रही आहे ऐं खेनि सवलाई ऐं संहिंज पुॼाइण लाइ घणो तणो सरकारी वसीलनि खे बि अजायो पए सीढ़ाईंदी रही आहे। सिंध परॻणे में सरकारी ऐं निजी नौकरियुनि ॿनियुनि ऐं खाणियुनि मतिलबु हर हंधि ॿाहिरें माण्हुनि खे घुराए रखण लाइ वॾा जतन कया वञनि था त जीअं सिंध में आदम जे तनासुब खे फेरे सघिजे। अहिड़े नमूने केतिरा ई वसीला कुतब आणे सिंध परॻणे जे रहवासियुनि जे वजूद खे मिटाइण लाइ पाकिस्तान सरकार वसां कोन घटायो आहे ऐं सिंध सां कयल हर ठाह खे पाणी उछलींदी रही आहे त जीअं पंहिंजा इरादा परॻणे जे रहवासियुनि जी इजाज़ खां सवाइ पूरा करे सघजनि। सच त सिंध जे रहवासियुनि खे सरकार अञा पंहिंजो शहरी नथी सम्झे, तंहिं करे धारियुनि माण्हुनि खे आणे सिंध परॻणे में रहायो वञे थो। सिंधी ॿोली बि ओतिरी पुराणी आहे जेका अॼु बि केतिरनि ई ॾेहनि में ॻाल्हाई वञे थी। सिंधी ॿोली ॾांहुं गोरनि सुठो ध्यानु ॾिनो ऐं पोइ पंहिंजे घुर्जनि पटांदड़ अरबी नमूने खे सरकारी पद ते रखी देवनागरी नमूने खे बि पाहण जी मोकल ॾिनी। गोरनि जे राज में सिंध में सरकारी लिखपढ़ लाइ सिंधी अरबी नमूने खे कुतब आंदो वियो। हिन नमूने में ॿोल भंडार व्याकरण ऐं ॿिया किताब जोड़ण लाइ सिंधियुनि खे हिमथायो वियो ऐं हर वेले मदद ॾिनी वई। गोरनि खां पोइ वफ़ाक़ी सरकार उर्दू ॿोली खे मुल्क जे अकेली क़ौमी ॿोली मञी ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे सरकारी ॾाढ सां मिटाइण जे पुठियां पइजी वई। उहो ॾाढ घणो बंगाली ऐं सिंधी ॿोलियुनि सठो जो बचियल ॿोलियुनि त अञा पंध करण थे सिखियो। सिंध जो नालो वठण सां माण्हू ॾोही बणिजी थे वियो त अजरक ऐं टोपी पाइण सां काफ़िर, पर सिंधी ॻाल्हाइण ते त गद्दारी जो गुमान पक में बदिलजी थे वियो। सिंधी ॿोली जे लेखारियुनि, शाइरनि, सुघड़नि ऐं राॻियुनि मथां ॾाढ ऐं अन्याय जा दर खुलिया विया। सिंधी किताबनि, रिसालनि ऐं अख़बारनि मथां बि पाबंदियूं मढ़ियूं वियूं। अॼु बि उहा साॻी किरत हलंदी अचे ऐं पाकिस्तान सरकार सिंधी ॿोली खे कख जेतिरो बि मान ॾियण लाइ तयारु नाहे। गोरनि खे पंहिंजे मुल्क में ठाहियल मिलण लाइ कचे माल जी घुर्ज थी त हुननि सिंधु दरिया ऐं संस भरतू नदियुनि मथां बंद ॿधण जो रथी केतिरा ई बंद ऐं वॾियूं डंडूं ठाहियूं। ईअं सिंधु दरिया जे पवित्र पाणी मथां रोक विझी गोरा खेसि पंहिंजे घुर्जनि पटांदड़ हलाइण लॻा। गोरनि खां पोइ पाकिस्तान जी सरकार बि सिंधु दरिया ऐं संस नदियुनि मथां वधीक डंडूं ऐं बंद ठाहिया ऐं सिंधु जे पाणी खे रोके पंहिंजी घुर्जाहिर हलाईंदे पई आई आहे। मथां भारत ऐं चीन बि वसां कोन घटायो आहे, जेके बि तिब्बत, लद्दाख, कश्मीर ऐं भारतीय पंजाब में सिंधु दरिया मथां केतिरा ई बंद ऐं डंडूं वॾे सिंधु जे पाणी खे रोके पंहिंजे घुर्जनि पटांदड़ हलाइनि था। अहिड़ी रीति मोहड़ खां वठी पिछाड़ी ताईं सिंधु दरिया खे ठगी वसीले तबाह करे सुकाइण लाइ हर ॿिए ॾेह खां अॻभरो थियणु घुरे थो। एतिरनि सालनि जी थियल बेध्यानी ऐं अहिड़ी वर्ताव करण जा ॾाढा अगरा ऐं गुण पासावा नतीजा निकिता ऐं सिंध जो वातावरण धीरे धीरे बिगड़जण लॻो। सिंधु दरिया हर साल जीअं त पाणीअ लट सां सिंधु महासागर जे आॾो हिकु रोक ॾींदो हो, जंहिं करे सिंधु महासागर अॻिते वधी न सघंदो हो। हाणे बंद ॿधिजण खां पोइ उहा रोक हटी वञण करे सिंधु महासागर अॻिते वधणु लॻो ऐं सिंध जूं खेड़ियल ॿनियूं ऐं पुराणा ॻोठ हड़प करणु लॻो। सिंध सरकार हिन वेल ताईं बदीन ठठे जी 8 लख एकड़नि खां वधीक ॿनी सिंधु महासागर यानी अरबी समुंड जे वर चढ़ी वञण जो ॼाणायो आहे। ॼाणनि पटांदड़ रुॻो 2 कमी उन्हनि खाध खे झले सघनि था। हिकु त घटि में घटि 10 मिलियन एकड़ फुट पाणी सॼो साल थोरो थोरो करे सिंधु महासागर में छॾणु घुरिजे ऐं ॿियो त सिंधु महासागर आॾो राजस्थान पुरगणे वांगुरु बंद ॿधी को वसीलो जोड़णो पवंदो, न त खाध खे रोके न सघिबो। पर न सिंधु दरिया मथां अॾियल दर खोले पाणी छॾियो वञे ऐं न ई सिंधु महासागर आॾो बंद ॿधो पियो वञे। उहो वार अञा पियो हले
गॾोगॾु डेल्टा ताईं मिठो पाणी न पुॼण जे करे तमर जा ॿेला खारे पाणी करे सड़ी तबाह थी विया ऐं डेल्टा जीवत जो बि रुॻो वञी नालो रहियो आहे। जॾहिं त सॼी सिंध जे हारियुनि ऐं कुड़मियुनि जा खेत त कंहिं लेखे में ई नथा अचनि। सच त सिंधू दरिया ॾांहुं उन्हनि मथियन ॿुधायल ॾेहनि सां गॾोगॾु पाकिस्तान सरकार, सिंध सरकार, पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट ऐं पाकिस्तान जे पाणी ऐं बिजली जे इदारे जो वेरियन जहिड़ो वर्ताव रहियो आहे। गोरनि खां अॻु नंढे खंड में ॿनियूं राजाउनि ऐं महाराजाउनि जे हथ वस हूंदियूं हुयूं, जेके अलॻि अलॻि नमूननि मथां जीअं वेल ॾन ॾियण ऐं जो धन ॾियण जहिड़नि बुनियादनि ते हेठि अची कुड़मियुनि ताईं पुॼंदियूं हुयूं, जंहिंमें राजाउनि जे पंहिंजे चाह हेठि ॿनियूं पियूं फिरंदियूं घिरंदियूं हुयूं। गोरनि बि पहिरियां ॿनियुनि खे रियासत जे हथ वस रखियो, पोइ हिकु सरिश्तो जोड़े हर रियासत खे वस ॾिनो त उहा मालिकाणनि कागरनि ऐं लीज़ ते ॿनी ॾेई सघे थी। रियासत जे इदारनि सुम्हे त कंहिंखे बि लीज़ खां सवाइ ॿनी ॾियण खे बंदि कयो वियो। अहिड़ी रीति गोरनि जी वेल में रेल, टपाल, बैंक ऐं छावणियुनि जहिड़नि मथाउनि रियासती इदारनि लाइ बि ॿनी हर रियासत खां लीज़ ते वरिती वई ऐं ठाहियल कानूननि खे मान ॾिनो वियो। पाकिस्तान ठहण जे करे सिंध परॻणे मां लॾे वियल रहवासियुनि जे ॿनियुनि खे ठगी ऐं ॾाढ सां भङा करे ॿाहिरां घुरायल माण्हुनि ऐं ॿियनि परॻणनि जे माण्हुनि खे रीअ मुलियूं ॾिनियूं वियो। सॼी सिंध में ॿाहिरां माण्हू घुराए कॉलोनियूं ठाहे आबाद कया विया ऐं खेनि सिंध जूं क़ीमती ॿनियूं बिना मुल्ह ॾिनियूं वियो। पाकिस्तानी सरकार सिंध परॻणे जे लखें एकड़ मलाहिती ॿनी, फ़ौज जे इदारनि जीअं कैंटोनमेंट, हवाई अॾनि, कारखाननि ऐं गुदामनि जे नाले में खणंदी पिया आई आहे। साॻी रीति रेंजर्स ऐं कोस्टल पुलिस जहिड़नि इदारनि जे नाले में बि लखें एकड़ ॿनी अलॻि सां खयल आहे। अञा वापडा, रेलवे, रेवेन्यू, PIA, खोजना जे इदारनि, यूनिवर्सिटी ऐं पाण भरण वफ़ाक़ी इदारनि जे नाले में पिणु लखें एकड़ ॿनी धार पंहिंजे वस रखी आहे। पाकिस्तान सरकार हेतिरी सारी ॿनी पंहिंजे हथ वस करण खां पोइ हाणे सिंध जे ॿेटनि मथां दीदूं विधियूं आहिनि ऐं उन्हनि खे सिंध खां धार करे पंहिंजे हथ वस करण लाइ इदारो पिणु जोड़ियो आहे। पाकिस्तान सां गॾिजण खां पोइ सिंध परॻणे जे रहवासियुनि खे पाकिस्तान सरकार हेठियां कापारी धक हणंदी रही आहे। पाकिस्तानी सरकार सिंध परॻणे खे टोड़ण या मिटाइण लाइ हमेशह तयारु रही आहे ऐं ॻुझा ठाह ठाहे धीरे धीरे सिंध खे ॻभा ॻभा करण जूं रिथूं जोड़ींदी रही आहे। सरकार सिंधी क़ौम खे थोराई में बदिलण लाइ हर वसीलो कुतब पे आंदो आहे ऐं सॼी दुनिया मां माण्हू घुराए सिंध में आबाद करण लाइ वाझाईंदी रही आहे। सरकार सिंधी ॿोली खे मिटाइण लाइ हर वसीलो कम पे आंदो आहे। सिंधी ॿोली जे अदीबनि, शाइरनि ऐं राॻियनि ऐं सिंधी ॿोली जे अख़बारनि, रिसालनि, किताबनि ऐं प्रेस मालिकनि खे बि ॾाढ सां हिसायो ऐं माली नुक़सानु पुॼायो पियो वञे। सरकार सिंधू दरिया जे बिल्कुलु भींग करे छॾी आहे ऐं सिंधू दरिया सां जुड़ियल जीवत मिटिजी वञण जे किनारे ते अची पुॻी आहे, जंहिंखे बि हड़प करण लाइ सरकार अॼु ताईं वाझाए पई। पाकिस्तानी सरकार सिंध जे ॿनियुनि ऐं ॿेटियुनि खे बि कानून खां मथां उथी लुटींदी फुरींदी पई रही आहे। गॾोगॾु धारियुनि माण्हुनि खे बि ज़मीनूं ॾींदी रही आहे। पाकिस्तान सां गॾिजण जे सुत ते सिंध परॻणे जो माली खातो पाकिस्तान सरकार पाण ॾांहुं खणी वई ऐं सिंध खां ॾाढ सां हथ खणाए वरितो। मथां विरासत में बि अण साइंसी ऐं झटका बुनियाद विझी अण सिधी रीति सिंध खे पंहिंजो हिसो ॾियण बदिरां सिंध जी कमाई बि हड़प कंदी रही आहे। जेकॾहिं सिंध जे हक़नि लाइ जेकॾहिं हुकूमत खे कुझु करिणो ई आहे त सिंध परॻणे सां कयल ठाहनि खे अमल दरामद में आंदो वञे। उन सां गॾु गॾु उन्हनि ठाहनि मूजिबि हिसे जो पाणी ॾिनो वञे। सिंध जे रहवासियुनि खे बि पाकिस्तान जो रहवासी सम्झो वञे ऐं खेनि ॾाढ सां थोराई में बदिलाइण वारियूं कोशिशूं फौरी तौरु ख़तमु कयूं वञनि। सिंध जे असलूकनि, रहाकनि ऐं क़दीम शहरनि खे पंहिंजा मालिकाना हक़ ॾिना वञनि। सिंध जे समूरनि वसीलनि खे रुॻो परॻणे जे रहवासियुनि लाइ रखियो वञे ऐं खेनि पूरो वस ॾिनो वञे। सोच वीचार में हाणे मवाद शामिल कयूं था जेको असांजे प्यारनि मोकिलियो।
अयूब खोसे जो ख़ूबसूरत गज़ल असां ॾे चूंड करे मोकिलियो संगतराश सहराई। बदन ते जणका कटार उछली, मिटी असां ते मयार उछली। नसल असांजो अज़ाब सहंदो, अॾी ते सिंधा गदार उछली। ॾिसो छणनि पिया पती पते थी, ॾिसो छणनि पिया पती पती थी। ख़िज़ा गुलनि ते या गार उछली। टुटी वियो दिलि जो पिरी सितारो, अङण ते फुलड़ी कुंवार उछली। छुअण लाइ सिकंदा गुलाब ॻाढ़ा, बरनि ते तोआ बहार उछली। इहा असां ते हुई पुराणी अखियुनि जे ॻोढ़नि उधार उछली। अवां शहर में दिलियूं वञायूं, असां ॿनियुनि में ॼमार उछली। साहिल सिकंदर जरवार असां ॾे चूंड करे मोकिलियो साईंदाद सांद जो ख़ूबसूरत गज़ल। हू रवानो थी चुको, मूं अखियूं पूरे छॾियूं। हू रवानो थी चुको, मूं अखियूं पूरे छॾियूं। को ज़मानो थी चुको, मूं अखियूं पूरे छॾियूं। तूं जे नाहीं छा ॾिसां, तूं जे नाहीं छो ॾिसां, तूं जे नाहीं छा ॾिसां, तूं जे नाहीं छो ॾिसां। बसि बहानो थी चुको, मूं अखियूं पूरे छॾियूं। मूंखे आहे पंहिंजी हिन ख़ुशि नसीबी ते ख़ुशी, ग़म तरानो थी चुको, मूं अखियूं पूरे छॾियूं। अहिड़े हाणोके दौर में कोई जाहिल जी सघे, नींह निशानो थी चुको, मूं अखियूं पूरे छॾियूं। दाद अहिड़ो माण्हू हो जंहिंजो मुतबादिल न हो, पर दीवानो थी चुको, मूं अखियूं पूरे छॾियूं। इश्क मुंहिंजे ते चढ़ी वक़्त जी वारी वई, फट फसानो थी चुको, मूं अखियूं पूरे छॾियूं। नई टही जे ख़ूबसूरत शाइर जावेद जब्बार असां ॾे मोकिलियो ख़ूबसूरत नज़म। ग़ुलाम ज़हन खे छॾे अक़लमंदनि खे बाह ॾियो। ग़ुलाम ज़हन खे छॾे अक़लमंदनि खे बाह ॾियो। जिनी खे ख़ौफ़ जो जुबो शऊर में डिघो मिलियो। जिनी खे राति ॾींहं जी अज़ाहिरी ख़बर रुगो। जिन्हनि जो भाग भेल बो त रोशनियूं न पूॼबियूं, उन्हनि सभिनि खे बाह ॾियो। उन्हनि सभिनि खे बाह ॾियो जे जी बि नथा सघनि। मथे उथणु विढ़ी सघणु वढी छॾणु घणो परे, किरी उथणु मरी वञणु नथो पुॼे नथो थिए। जिनी जो को बि आईंदो क़रीब में किथे न, उन्हनि सभिनि खे बाह ॾियो। ॾिसी बि जे नथा सघनि, ज़मीन खे नथा मञनि, ज़मीन ते नथा रहनि, उन्हनि सभिनि मुनाफ़िक़नि खे बाह ॾियो। ही छांव खे छॾे ॾियो, ज़मीन ते सुती रहे। ही पथरनि ते पेरड़ा पिथूं थियणु ॾियो। हे मुक़बरनि खां मथ भरा वणनि जा ॻोठ देस जा, पुटनि जे क़बरनि मथां अजीब बास जन पिया। गुलाब जूं सुकल पतियूं मुक़ाम मां सभई खणी, सिंधू जी सोक माप जे चनाब खे उखाड़ जे विरासतनि खे बाह ॾियो। मरीख़ ते अॾावतूं ही हिजरतूं गलूब ॾांहुं, असांजी क़ौम खे अञा न देस जो पतो मिलियो। असांजा खेत ॿेट सभु असां खां सभु फुरिया विया। पठाण मुहाजरनि सभई असांजे शहर सोधिया। असांजे पेर जूं जुतियूं उघाड़ में मिलिया लटा। ही होटलूं चणा फुला दुकान ऐं सिरनि बठियूं, घरनि सभिनि खे बाह ॾियो। ही देस जी आज़ादगी, ही देस जी सलामती, सजन खां माठ मीठ में भुरी ॻरी सड़े पई। ही माएरूं ॾिसो पिया पुटनि जी दीद लए सिकनि। ही मारूं, ही बाग़ियूं, ही मूमलूं, ही सोरठूं, ही भाइरनि जे खंभजण ते रोड ते पियूं रुअनि। उन्हनि जे ॻोढ़नि सदियूं अखियूं नथियूं अखियूं ॾिसनि, उन्हनि खे बाह ॾियो, उन्हनि खे बाह ॾियो। ज़ख़्मी चांडे जी अमूल शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसनि। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़,
क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।